अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां। जीअं त असां कल्ह शुरूआत कईसीं, कल्ह इब्तिदा करे उन खां पोइ सिर्फ़ु हिकिड़े बेत जी असां ॻाल्हि कईसीं ऐं अॼु हिते 4 बेत ॿिया लिखिया आहिनि। हिननि चइनि बेतनि जी वज़ाहत सम्झाणी मुख़्तसिर तौर ते अव्हां सां पेश कबी त जीअं अव्हां उनखे वधीक बहितर नमूने सां सम्झी सघो ऐं उनजी सम्झाणी लिखी सघो। ठीकु आहे। ही 12हें दर्जे जो जेको असांजो किताबु आहे सिंधी लाज़मी, उन में पहिरियों शाइर आहे काज़ी कादम, उनजी शाइरी आहे। कल्ह असां सभ खां पहिरियों ईंदासीं जॾहिं असां, छाकाणि त इम्तिहान जी तयारी आहे त उन लाइ ज़रूरी आहे त जॾहिं अव्हां सम्झाणी लिखण वञो था त हिन ॻाल्हियुनि जो ज़रूरु ख़्यालु रखो। सभ खां पहिरियों इम्तिहान में आयल सवाल यानी कि जेको बेत या शेर आहे उनखे वापसि लिखो। ठीकु आहे, उहो वापसि लिखणु घुरिजे, उतारणु घुरिजे कापीअ ते। उन खां पोइ उन में कतब आयल नवां लफ़्ज़ उन्हनि जी माना, 3 नंबर ते हवालो, 4 नंबर ते मरकज़ी ख़्याल ऐं 5 नंबर ते सम्झाणी। इन्हनि शयुनि जो अव्हांखे लाज़मी ध्यानु रखणो आहे। जीअं इन जो ध्यानु रखंदव त बहितर खां बहितर अव्हां लिखी सघंदव। छाकाणि त असां जॾहिं लिखणु शुरू कंदा आहियूं उन लाइ ज़रूरी हूंदो आहे त पहिरियों पंहिंजो पाण खे कंहिं हिकु जॻह ते मर्कज़ बणाइण त मूंखे छा लिखणो आहे। ठीकु आहे, इहा तरीक़ेकार आहे। इन तरीक़े खे वधाईंदे अचूं था काज़ी कादम जो जेको किताब में शामिल ॿियों बेत आहे उन जे मुतालिक़ त प्रियां सिंधी ॻाल्हिड़ी मर मझई होए, प्रियां सिंधी ॻाल्हिड़ी मर मझई होए, ॿुधाई ॿियनि खे केहू का सरियो। हाणे इनमें असांखे ॾिसणो छा आहे त नवां लफ़्ज़ कहिड़ा जेके असां ॾिसूं था त हूअं त काज़ी कादन जी, शाह अब्दुल करीम भिटाई जी, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जी शाइरी जेका आहे उहा असांजे लाइ सभ जा सभ लफ़्ज़ नवां आहिनि, पर कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असां सम्झी सघूं था, पर कुझु अहिड़ा आहिनि जिन जी मानाऊं मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हाणे उहे लफ़्ज़ ख़तम थी चुका आहिनि। ठीकु आहे, उन जॻह ते असां नवां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। प्रियां सिंधी ॻाल्हिड़ी माना पंहिंजे महबूब जी ॻाल्हि मर मंझई होए। मर माना भले, बहितर, तोड़े, अंदर ई होए, मर मंझई होए, ॿुधाई ॿियनि खे, ॿुधाई ॿियनि खे केव त कहिड़ो, काज कारज मतलब सिद्ध सरियोए मिलियो। सरियो माना सिद्ध पई तोखे, कहिड़ो तोखे फ़ाइदो मिलियो पंहिंजे महबूब जी ॻाल्हि तोखे पंहिंजे अंदर में सांढे रखणी हुई। छाकाणि त पंहिंजे प्रिय जी, पंहिंजे महबूब जी ॻाल्हि जेका आहे उहा पंहिंजे अंदर में सांढे रखबी आहे, उहा ॿिए कंहिं सां ॻाल्हि न कबी आहे, उनखे ॿाहिरि वाज़िह न कबो आहे। छाकाणि त इहा अमानत में ख़यानत थी पवंदी आहे। इन जे करे इन जो मरकज़ी ख़्याल जेको आहे उहो आहे महबूब जी ॻाल्हि खे मन अंदरि सांढे रखणु, महबूब जी ॻाल्हि खे मन अंदरि सांढे रखणु। ऐं हिन बेत में काज़ी कादम जेको फरमाए थो, उहो चए थो त प्रियां सिंधी ॻाल्हिड़ी मर मंझई होए। प्रिय जी जेका ॻाल्हि आहे, महबूब जी जेका ॻाल्हि आहे उहा भले बहितर आहे त उहा अंदर में ई महबूब मौजूद हुजे। ॿुधाई ॿियनि खे कंहिं काज सरियो, जेकर तूं उहा पंहिंजे महबूब जी ॻाल्हि कंहिं ॿिए खे ॿुधाए छॾी त तूं कहिड़ो जेको आहे सो सिद्ध कई, यानी कहिड़ो तोखे फ़ाइदो मिलियो जो तूं पंहिंजे महबूब जी ॻाल्हि कंहिं ॿिए सां करे छॾी आहे। इन शयुनि खे अव्हांखे सम्झणो आहे। अचो उन खां पोइ टियों बेत जेको आहे हिन में उहो आहे तंज़ कदूरी काफ़िया के को न पढ़ियोम सो पारो ई ॿियो जियां पिरी लधोम। काज़ी कादम थो चवे त कंज़ कदूरी काफ़िया, ही लफ़्ज़ नवां आहिनि असांजे लाइ, कंज़ कदूरी काफ़िया। हाणे इहे 3 नवां लफ़्ज़ मज़हबी किताब आहिनि, फिक़े जा, दीन जा। ठीकु आहे, के कोन पढ़ियो, के माना
उन्हनि मंझां जेकर पढ़ियमि त इन्हनि मंझां किथे बि उहा ॻाल्हि कान मिली जेका हेठी सिट में कई अथई। कोन पढ़ियोमि सो पारुई पियो जियां पिरी न धूम। सो पार माना रस्तो, सो माना उहो रस्तो को ॿियो आहे, लंघ को ॿियो आहे। जियां पिरी न धूम, जियां माना जितां, जितां पिरी न धूम यानी कि महबूब मूंखे मिलियो आहे। मरकज़ी ख़्याल जेको आहे ख़ालिक़ काइनात जी मोहब्बत मूंखे इन कंज़, कदूरी, काफ़िया जेके फ़िक़्ह जा वॾा किताब आहिनि इन्हनि खे पढ़ण सां कोन मिलियो आहे। हक़ीक़तन में मूंखे जेका ख़ालिक़ काइनात जी जेका मोहब्बत मिली आहे उहा इंसानियत सां मोहब्बत करण में मिली आहे। इन ॻाल्हि खे वाज़े करे थो। जी शालती भिटाई जो शेर आहे, रोज़ा निमाज़ो ई पुर कम चङो ऊ को ॿियो फहम जंहिंसां पसे प्रिय खे। इन शयुनि खे सम्झी करे अव्हांखे पंहिंजे तरीक़े तार ते अची करे इन शइ खे सम्झणो आहे। अचो बेत नंबर 5-4 चए लोकां नहव सर्फ, लोकां नहव सर्फ मन मुताले सुपरी, सोई पढ़ियो सो पढ़ा सोई सो हर्फ। हिन बेत में असांखे नवां लफ़्ज़ कहिड़ा मिलनि था उन्हनि ते ध्यानु ॾियूं त नवां लफ़्ज़ आहिनि लोकां यानी कि आम माण्हू, नहव माना जुमला, सर्फ माना लफ़्ज़, मन मुताले सुपरी यानी कि मुंहिंजी दिलि जेका आहे, मन माना मुंहिंजी दिलि जेका आहे, मुताले माना अभ्यास सुपरीअ जो कयो आहे। सोई पढ़ियो सो पढ़ा सोई सो हर्फ। सोई कहिड़ो माना जाके पंहिंजे महबूब जो जेको मां मुतालियो कयो आहे उन जा जेके लफ़्ज़ पढ़िया आहिनि उन ते जेको मां सोच कई आहे, वीचार कयो आहे, उन वीचार में ई मूंखे जेको आहे सभु कुझु मिले थो। इन जे करे इन जो जेको मरकज़ी ख़्याल हूंदो उन ते ध्यानु ॾियण खां पोइ असां उनजी सम्झाणी लिखंदासीं त जॾो आम माण्हू लफ़्ज़ ऐं जुमला पढ़िया ऐं मूं सुपरीअ जो मुतालियो कयो आहे, माना पंहिंजे ख़ालिक़ काइनात जो ॻाल्हि कयो त हू छा थो चाहे, उन कहिड़ी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी आहे त मां कहिड़ी रीत जेको आहे सो चई सघां थो। इन्हनि शयुनि खे साम्हूं रखंदे करे हिन बेत में काज़ी कादन इंसानियत खे सचाईअ ऐं पंहिंजे अंदर जी पाकाई ऐं नियत जी पाकाई जी ॻाल्हि कई आहे त इन्हनि लफ़्ज़नि ऐं जुमलनि खे ध्यानु न ॾिजे बल्कि अमली कमु करणु घुरिजे। जॾहिं असां अमली कमु कंदासीं, हिकिड़ा लफ़्ज़ ऐं जुमला लिखिया पिया आहिनि, सुठा कम कजनि, भला कम कजनि, इंसानियत मिलंदी, इंसानियत मिलंदी, सभु असांखे तबलीगूं कंदा रहंदा आहिनि, असां कंदा रहंदा आहियूं, पर हक़ीक़त में असांखे काथे जेको आहे सो इंसानियत जी ख़िदमत मिले थी वञी जॾहिं असां उन इंसान सां अमली तौर ते उहो कमु कयूं था ऐं उन्हनि खे सवलाई ॾियूं था, उन्हनि खां वधीक पंहिंजाइप सां पेश अचूं था ऐं उन में जेतिरियूं बि औणायूं आहिनि उन औणायुनि खे पासे रखंदे करे बि उन्हनि जी अञा वधीक ख़िदमत ऐं प्रचार कयूं था। ठीकु आहे। 5 नंबर जेको बेत आहे उहो आहे जोगीअ जाॻायोसि सुतोसि निंड में, जोगीअ जाॻायोसि सुतोसि निंड में, तंहिं पोइ थियोसि संदे प्रिया पेचरे। हाणे हिते नवां लफ़्ज़ असां लाइ कहिड़ा आहिनि, पहिरियों असां उन्हनि ते ध्यानु ॾींदासीं त नवां लफ़्ज़ आहिनि जोगीअ। हाणे इहो जोगी लफ़्ज़ असां लाइ हाणे नओं लफ़्ज़ कोन्हे को, इते लफ़्ज़ जोगी जो इस्तेमाल जेको थियो आहे उहो कहिड़े अंदाज़ में थियो आहे असांखे इन्हीअ खे ॾिसणो आहे। हिते लफ़्ज़ जोगी जेको इस्तेमाल थियो आहे उहो मुर्शिद जे लाइ इस्तेमाल थियो आहे। ठीकु आहे। जोगीअ जाॻायोसि सुतो होसि निंड में, तंहिं पोइ थियोसि, तंहिं माना उन खां पोइ थियोसि माना मां उन रस्ते ते हलणु शुरू कयो, संदे प्रिया पेचरे माना पंहिंजे महबूब जे ॿुधायल रस्ते ते हलणु शुरू कयो। पेचरे माना रस्ते ते हलणु
शुरू कयो। इन्हनि रस्तनि इन्हनि लफ़्ज़नि ते असांखे ध्यानु हुजे। जॾहिं हाणे मरकज़ी ख़्याल था अचूं त मरकज़ी ख़्याल छा आहे हिन जो त मुर्शिद जे हिदायत ते सही राह ते हलणु। माना अव्हांजो मुर्शिद, अव्हांजो रहबर, अव्हांजो उस्ताद, अव्हांजो मुअल्लिम, अव्हांजो वालिद, अव्हांजा जेका सो वालिदैन अव्हांखे जेका हिदायत ॾियनि था उन हिदायत जे मुताबिक़ सही राह ते हलण वारे खे मुर्शिद चइबो आहे। त जेको चयो मुर्शिद जीअं चयो मां तीअं कयो, छाकाणि त मुर्शिद जेको हक़ीक़ी मुर्शिद हूंदो आहे उहो कॾहिं बि ग़लति राह जो नाहे चवंदो। ठीकु आहे, हिन बेतनि में इहो ई फ़लसफ़ो सम्झायल आहे त असांखे ख़ालिक़ काइनात वटि पहुचणो आहे, उनजे राज़नि खे सम्झणो आहे, उनजे तौर तरीक़े खे सम्झणो आहे त लाज़मी तौर ते असांखे पंहिंजे अंदर खे साफ़ करणो पवंदो, मन खे साफ़ करणो पवंदो, ॿियाई, दोखे, दोलाब, फ़रेब खे पासे रखणो पवंदो। इन्हनि सभिनी शयुनि खे पासे रखी करे असांखे अॻिते वधणो पवंदो ऐं